अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हीअ वीडियो तमामु अहम आहे। हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि सिंधी फ़ॉन्ट ठाहिणु, डिज़ाइन करणु ऐं कंहिं सिंधी फ़ॉन्ट खे एडिट करणु ऐं उनखां अलावा तव्हांखे मुंहिंजो फ़ॉन्ट बि ॾींदुसि जंहिं ते तव्हां एक्सपेरिमेंट करे सघो। सो हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा। उमेदु आहे हिन मां काफ़ी कुझु तव्हांखे सिखण लाइ मिलंदो ऐं तव्हां पंहिंजा फ़ॉन्ट ठाहे करे सिंधी फ़ॉन्टनि जी भरमार करे छॾींदो। सो हिन वीडियो खे ज़रूरु पूरो ॾिसिजो। जेकॾहिं तव्हां वटि कंप्यूटर आहे तॾहिं बि ॾिसिजो, जेकॾहिं तव्हां वटि कंप्यूटर न आहे तॾहिं बि ॾिसिजो, जी तव्हांखे ख़बर पए त सिंधी फ़ॉन्ट ठहंदो कीअं आहे, उन ते महिनत केतिरी थींदी आहे। सो हलूं था पंहिंजे डेस्कटॉप ते ऐं चयो त शुरूआति कयूं। दोस्तों आउं पंहिंजे डेस्कटॉप ते अची चुको आहियां ऐं सभ खां पहिरीं तव्हांखे हिकु सॉफ्टवेयर रिक्वायर्ड आहे जेको तव्हां इंस्टॉल करिणो पवंदो ऐं जंहिंजो नालो आहे हाई लॉजिक फ़ॉन्ट क्रिएटर। ऐं हीअ मूं पंहिंजो फ़ॉन्ट ठाहियो आहे जंहिंजो तव्हांखे ज़रूरु दर्शन ॾींदुसि। हीअ फ़ॉन्ट तव्हां ॾिसो कीअं ठहियलु आहे ऐं जेको कुझु मूं हींअर लिखियो आहे उहो ॾिसी वठो। फ़िलहालु हिनखे आउं कंहिं ॿिए फ़ॉन्ट में चेंज करियां थो। सो मिसाल तौरु महबूब OS फ़ॉन्ट रखियलु आहे। फ़ॉन्ट जो नालो आहे जेको ओपन टाइप बाय ऐं क्लोज़ टाइप बाय। ऐं ओपन टाइप क्लोज़ टाइप छा हूंदो आहे उन जे बारे में ॼाणण जे लाइ मथे आई बटन में वीडियो आई आहे, उहा तव्हां ॾिसी वठो त ओपन टाइप TTF ऐं OTF फ़ॉन्ट में कहिड़ो फ़र्क़ु आहे। सो दोस्तों हीअ तव्हां ॾिसी सघो था त MB लतीफ़ी में हिन जो अहिड़ो लुक आहे। ऐं हाणे जेकॾहिं आउं हुनखे मुंहिंजे फ़ॉन्ट में तब्दील कंदुसि त हीअ अहिड़ो थी वेंदो। सही तव्हांखे ॾेखारण लाइ हिते कुझु टेक्स्ट लिखी जेका उमेदु आहे तव्हांखे हिन फ़ॉन्ट जो थोरो घणो नमूनो पसंदि आयो हूंदो। ऐं जेकॾहिं पसंदि आयो आहे तॾहिं बि कमेंट में लिखो। जेकॾहिं हिन में का ख़ामी या ख़ूबी आहे त उहो ज़रूरु मूंसां कमेंट बॉक्स में वंडियो। ठीकु आहे। सो हलूं था अॻिते हिनखे ठाहिण जी तरफ़ त हीअ कीअं ठहियो ऐं हिनखे कीअं ठाहिजे। सो मुंहिंजे ख़्याल में तव्हां तमामु घणा एक्साइटेड हूंदो त हीअ फ़ॉन्ट ठहे कीअं थो। बहरहाल हिनखे आउं सेव कोन थो करियां त हाई लॉजिक फ़ॉन्ट क्रिएटर में हिनखे आउं अॻु में ओपन करे वेठो आहियां। पर जेकॾहिं असां हिनखे डायरेक्ट ओपन कंदासीं सो ॾिसो ओके हीअ वेलकम ऐं हेठि हुनजी जेको सो थोरी घणी मैन्युअल आहे ऐं सपोर्ट आहे वधीक फैक्स वग़ैरह 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 वग़ैरह। हिनखे क्लोज़ कयो ऐं यादि रहे त हीअ सॉफ्टवेयर तव्हांखे फ्री में कोन मिलंदो ऐं तव्हांखे डाउनलोड करिणो आहे। ऐं तव्हांखे कंहिं क़िस्म जेको लिंक वग़ैरह कुझु बि कोन थो ॾियां। तव्हां वटि इंटरनेट आहे, इन खां वधीक तव्हांखे कहिड़े सहारे जी ज़रूरत आहे। तव्हां डाउनलोड करे सघो था, मूंखे ख़बर आहे कीअं कंदो। बहरहाल हिनखे क्लोज़ कयो ऐं हीअ तव्हांजे साम्हूं सॼो फ़ॉन्ट खुलियल आहे जेको मुंहिंजो फ़ॉन्ट आहे महबूब OTF जे नाले सां। ठीकु आहे। OP मतिलबु त ओपन टाइप फ़ॉन्ट। OP जो फुल फॉर्म अञा ॿियो आहे। बहरहाल महबूब OP जे नाले सां मुंहिंजी फ़ॉन्ट ठाहियो आहे। ऐं हीअ तव्हां ॾिसो सघो था त हुनजा सभई अखर तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं हर हिकु अखर जो अलॻि अलॻि पंहिंजो पंहिंजो कोड आहे जेके तव्हां कॉपी करे ॿिए हंधि पेस्ट करे सघो था ऐं उन अखर खे उन जी जाइ ते इस्तेमालु करे सघो था। हर हिकु अखर तव्हांखे मुख़्तलिफ़ सूरतुनि में मिलंदो, जिन जूं 3 खां 4 सूरतूं हूंदियूं। हिकिड़ी शुरू वारी सूरत ऐं विच वारी ऐं आख़िरी वारी ऐं उन खां अलावा जेको सो कंहिं ॿिए अखर सां मेलाप वारी सूरत। सो 4 ई सूरतुनि खे तव्हांखे एडिट करिणो पवंदो, तॾहिं ई तव्हांजो हिकिड़ो फ़ॉन्ट कंप्लीट ठहंदो। हिन ते काफ़ी घणी महिनत करणी पवंदी आहे, पर कीअं एडिट थींदो आहे हिनखे तव्हां वीडियो खे पूरो ॾिसंदा रहो, को बि हिसो या पार्ट मिस न कजो जीअं तव्हांखे उहा ॻाल्हि सम्झ में अची वञे। जीअं ॿिए जो हिकिड़ो पार्ट आउं तव्हांखे ॾेखारियासीं हीअं ओके यार नेट ॿिए जो हिकिड़ो इहो हिसो आहे ईअं टे जो हिकिड़ो अखर हीअ आहे। टे जी विचीं सूरत किथे हूंदी ॿिए जी। मिसाल तौरु हिनखे असां हिते एडिट बि करे सघूं था, कॉपी करे सघूं था ऐं ॿिया काफ़ी सारा ऑप्शन आहिनि, डिलीट वग़ैरह सभु कुझु करे सघूं था। ठीकु आहे। ऐं उनखां अलावा हिते जेकॾहिं असां को ॿियो फ़ॉन्ट ओपन करणु चाहियूं त हिते क्लिक करे न्यू या ओपन ते क्लिक करे तव्हां को ॿियो फ़ॉन्ट ओपन करे सघो था। मिसाल तौरु डाउनलोड में वञा थो ऐं हुते मंगरियो जे नाले सां हिकिड़ो फ़ॉन्ट मॉडल आहे, हुनखे मां ओपन कयो त उनजो थोरो लुक हिन तरह जो आहे। कोडिंग साॻी आहे, सेम आहे, मतिलबु त जहिड़े अखर खे जहिड़ो फेस ॾियणो आहे उते उहो ठहियो वियो आहे। हिनखे तव्हां अलॻि एडिट करे सघो था। हिन में अंग्रेज़ी हेठि ॾिनी वई आहे। अंग्रेज़ी अखरनि जे लाइ नोट तव्हांखे कंहिं बि क़िस्म जी का कोडिंग करणी कोन्हे।
सो अंग्रेज़ी हीअं तव्हांजे साम्हूं जीअं अखर ते तव्हां क्लिक कंदो खुली ईंदो ऐं उनखे तव्हां आसानी सां एडिट करे सघो था। कीअं एडिट कबो उहो बि तव्हांखे आउं ॿुधायां थो। फ़िलहालु असां हिन ई फ़ोटो खे एडिट कंदासीं। मिसाल तौरु ॿिए खे डबल क्लिक कयो ऐं ॿिए तव्हांजे साम्हूं खुली वई ऐं हिते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हां ॾिसो था हिते तव्हांखे नंढड़ा नंढड़ा एंकर पॉइंट्स मिलनि पिया जिन खे तव्हां पंहिंजे हिसाब सां कस्टमाइज़ करे सघो था। भई यादि रहे हिते 4 लाइनुनि जे विच में हीअ अखर आहे, उन अखर ते ई हुजे। कटर ते क्लिक करे तव्हां हिनखे हितां खां कटे छॾियो ऐं हाणे जेको इहो हिसो आहे हिनखे हिते क्लिक करे सिलेक्टर टूल सां वञी करे हिनखे सिलेक्ट करियो ऐं पोइ हुनखे डिलीट करियो। सिंपल आहे, कीबोर्ड मां डिलीट बटन दबाए डिलीट कयो। ठीकु आहे, हाणे तव्हां हिते एंकर पॉइंटर ते अचो ऐं हिनखे नयूं पॉइंटूं ॾेई करे मतिलबु त हिनखे हिन टाइप जो ठाहे छॾियो। सही आहे, हीउ तमामु लिक्विड स्टाइल में ठहंदो आहे जेको तमामु ज़बरदस्त वणंदड़ हुनजो नमूनो आहे। हीअ हुनजो नुक़्तो आहे जेके तव्हां चेंज करे सघो था। वॾी ॻाल्हि इहा त कंहिं अखर खे तव्हां कॉपी करे सघो था। हाणे तव्हां ॿिए जी शिकिल ॾिसो ते खां मुख़्तलिफ़ थी वई, न त ते से अणे वण सभिनी जी शिकिल हिकु जहिड़ी आहे। नोट बहरहाल हिते तव्हां हिन फ़ॉन्ट जी करंट टेस्ट वठी सघो था। हिते क्लिक करियो ऐं हाणे असां हिन जी टेस्ट वठंदासीं त हीउ कहिड़ो आहे। हिते जेको कुझु लिखियलु आहे हिनखे आल ते क्लिक करे हिते असां कुझु लिखूं था। मिसाल तौरु महबूब, छो जो हुनजे नाले में बे आहे, हीअ आहे आख़िरी वारी पे ऐं जेका तव्हां ॾिसी सघो था त हुनजी शिकिल चेंज थी चुकी आहे। सो हुनजी अञा बि साइज़ आउं वधाईंदुसि जीअं तव्हां आसानी सां ॾिसी सघो। सो हीअ तव्हां ॾिसी सघो था। उनखां पोइ हाणे आउं ते जी शिकिल साॻी बे वारी करणु चाहियां त कीअं करे सघंदुसि। उन लाइ सफ़ा आसान तरीक़ो आहे। ते से सभिनी अखरनि जी शिकिल असां चेंज कंदासीं। बे ते आयासीं, हाणे मथे जेको सिलेक्टर टूल आहे उन ते क्लिक कंदासीं ऐं बे वारे हिसे ते सिलेक्ट कंदासीं। ऑब्जेक्ट सिलेक्ट थी वियो, हुनखे कंट्रोल सी मतिलबु कॉपी करिणो आहे ऐं उनखां पोइ तव्हांखे हिनखे क्लोज़ करे छॾिणो आहे। ते क्लिक करिणो आहे, हिनखे क्लोज़ था करे छॾियूं। ठीकु आहे, ते क्लिक करियो ऐं हिनखे ऑब्जेक्ट खे सिलेक्ट करे डिलीट करे ऐं कंट्रोल वी करे छॾियो। ते अची वई, बसि छेड़छाड़ करण जी ज़रूरत ई न आहे। अहिड़े नमूने से ते क्लिक कयो, से ते क्लिक करे ऑब्जेक्ट क्लिक करे कंट्रोल वी करे छॾियो। हाणे छो त उहो हिकिड़ो ऑब्जेक्ट तव्हां कॉपी थियल आहे, तव्हां कंहिं बि अखर ते पेस्ट करे सघो था। सिर्फ़ु उन्हनि अखरनि ते तव्हां कोन था पेस्ट करे सघो जिन अखरनि जी शिकिल ॿी आहे। हिते तव्हांखे सीज़र ऐं उनखां अलावा ग्राफिक्स वग़ैरह तव्हां हिन में एड करे सघो था। जीअं मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं को एडोब इलस्ट्रेटर में का डिज़ाइन ठाहियो था कंहिं फ़ॉन्ट जी त उहो तव्हां हिन में एड करे सघो था। ऐं ॿिया खोड़ सारा ऑप्शन आहिनि जेके आउं अॻिते हली तव्हांखे हिकु करे ज़रूरु ॿुधायां थो। वधीक तव्हांखे पाण हिनखे ठाहिणो आहे। हीअ आहे ओपन टाइप डिज़ाइनर। हिते क्लिक करे तव्हां कंहिं बि हिकिड़े अखर जूं मुख़्तलिफ़ शिकिलूं ठाहे सघो था। मिसाल तौरु इन ते मूं क्लिक कयो ऐं ओपन टाइप ते आयुसि ऐं हीअ लाम ते क्लिक कयो। ठीकु आहे, लाम जा कुझु हिन में डिज़ाइनूं ठहियलूं आहिनि ऐं मथे जेको तव्हां ॾिसी सघो था फर्स्ट सेकेंड ऐं माइनस प्लस जा 2 बटण आहिनि। उन्हनि ते क्लिक करे तव्हां को बि अखर माइनस या प्लस करे सघो था। ठीकु आहे, सो हुनजी का वरी नई डिज़ाइन ठाहे सघो था। ऐं पोइ ओपन टाइप कीअं कमु कंदो आहे उन लाइ जेका सो मथे वीडियो आई हूंदी। हीअ वीडियो ॾिसण खां पोइ उहा वीडियो तव्हां आख़िर में तव्हांखे मिली वेंदी ऐं उनखां अलावा आई बटन में बि आहे, उहा ज़रूरु ॾिसियो। दोस्तों जेकॾहिं असां हिन में का चेंजिंग करणु चाहियूं त हिन में असां चेंजिंग करे सघूं था। हिते मेन्यू में तव्हांखे काफ़ी सारा मतिलबु त ऑप्शन मिलनि पिया। फ़िलहालु हिनखे आउं कटियां कोन थो। फ़िलहालु हिन में असां कुझु चेंजिंग कंदासीं। जीअं हे तव्हांखे केतिरा मतिलबु त एंकर पॉइंट्स मिलनि पियूं जिन खे तव्हां चेंज करे वधाए घटाए सघो था। ही लाइन ऐं ही लाइन ऐं ही लाइन ऐं उनखां अलावा ही लाइन, हे 4 लाइनूं उन्हनि जे विच में बराबरि ते ही अखर आहे। हिनखे हेॾां होॾां नाहे करिणो। जेकॾहिं को अखर तव्हांजी लाइन क्रॉस करे थो त मतिलबु त उहो लिखण में मसइलो कंदो, उहो स्पेस में स्पेस कोन ॾींदो ऐं उहो काफ़ी सारा मतिलबु नुक़सानु कंदो। बहरहाल हुनखे तव्हां चेक कंदा वञिजो। जेको करंट टेस्ट आहे उन ते क्लिक कंदे तव्हां चेक कंदा वञिजो। जेको तव्हांखे पहिरीं ॾेखारियो जंहिंमें महबूब लिखी उन ई करंट टेस्ट में। सो हिनखे असां सिलेक्ट रखूं था ऐं मथे जेके ऑप्शन आहिनि उन्हनि खे हिकु हिकु करे तव्हांखे ॾेखारण लाइ इस्तेमालु करियां थो। जीअं हिन में हिन जी जेकी बॉडी आहे हिनखे आउं हितां बि मैन्युअली वधाए या घटाए सघां थो, या वरी हिते क्लिक करे हीउ जेको रेक्टेंगल आहे इन ते क्लिक करे हिते आउं हिनखे वधाए सघां थो। हिन जी बॉडी वधी वेंदी ऐं हिते जेकॾहिं आउं को मतिलबु गोल ठाहियां थो त उहो हुन टाइप जो ठही वेंदो नुक़्तनि जे लाइ। ऐं उनखे जेकॾहिं आउं चवां थो स्मूथ अचे, बिल्कुलु हुन सां बराबरि मिले,
त हिते जॉइन ते क्लिक करे हुनखे जॉइन बि कराए सघां थो ऐं उनखां अलावा हिनखे आउं अॻियां पोयां मोकिले सघां थो ऐं हिनखे आउं अञा वधीक स्मूथ करणु चाहियां त हिते स्मूथ जो बि मूंखे ऑप्शन मिले थो त हिनखे आउं स्मूथ करे सघां थो। सो हाणे तव्हां ॾिसी सघो था त हिनजी कटिंग अजीब लॻे पई। सही आहे, हिनखे मूं डिलीट करे छॾियो ऐं हिनखे आउं डिलीट थो करियां ऐं उनखां अलावा हाणे जेको मूं वटि कॉपी थियल आहे नोट पेस्ट करण जो हिकिड़ो इहो बटण बि आहे ऐं हिकिड़ो कंट्रोल वी बि आहे। हिते मूं हुनखे पेस्ट कयो, ठीकु आहे। ऐं हाणे हीउ जेको हिसो आहे इन मां मूंखे इहो कटिणो आहे ऐं हीउ जेको आहे इनखे डिलीट करे छॾिणो आहे। सो हाणे आउं रेज़र टूल जी मदद सां पहिरीं त हुनखे मथे खणी वेंदुसि ऐं उनखां पोइ रेज़र टूल जी मदद सां हिनखे हितां खां कटींदुसि। फ़िलहालु तव्हां नथो कटे सघां छो त डोइल ऑब्जेक्ट्स थी विया, डबल ऑब्जेक्ट्स थी विया, उन करे मथियों जेको ऑब्जेक्ट आहे उनखे आउं मथे खणी वेंदुसि, थोरो हेतिरो मथे खणी वियुसि। हाणे मूंखे रेज़र टूल खपे थो, सिर्फ़ु हुनजो पोयों हिसो खपे थो हेसि ताईं। हिनखे मूं कट कयो ऐं हाणे वरी सिलेक्शन टूल जी मदद सां हिते अची हिनखे आउं डिलीट कंदुसि ऐं हिन खे वापसि उन ई जॻह ते बीहारींदुसि। मथे जेको तव्हांखे हिकिड़ो नक्शो ठहियलु मिले पियो हुनजो ढांचो, उन हिसाब सां तव्हांखे हिते रखिणो आहे। ओके, बक़ाया जेको हुनजो हिसो आहे उनखे तव्हां ॿीहर रेज़र टूल जी मदद सां कटे करे डिलीट करे सघो था। सो रेज़र टूल, उनखां पोइ हाणे असां ईंदासीं हिते ऐं डिलीट बटन दबाए हिनखे कटे छॾियोसीं। ऐं हीउ जेको मतिलबु त हिन जो मेलाप आहे उहो ठूंठ वांगुरु एल्बो जी शिकल में नज़र अचे पियो। हिनखे असां बिल्कुलु स्मूथ कंदासीं। उन लाइ हिते असांजो जेको पॉइंट्स आहिनि उन्हनि जो मदद वठी सघूं था। उनखां अलावा जेकॾहिं तव्हां पॉइंट्स जी मदद नथा वठो त हिते तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिलंदो स्मूथ कर्व। त हीउ कर्व जेको आहे स्मूथ थी वेंदो, ठीकु आहे। हिन में जेका गोलाई आहे उहा स्मूथ थी वेंदी। अञा वधीक तव्हां हिनखे मैन्युअली मतिलबु हथ सां बि कर्व खे वधीक स्मूथ बनाए सघो था। सो हीउ मुंहिंजे ख़्याल में स्मूथ थी चुको आहे ऐं बहितरीन डिज़ाइन ॾेखारे पियो। हाणे वधीक तव्हां हिनखे चेंज कंदा वञो। अहिड़े नमूने मूं सिर्फ़ु तव्हांखे हीउ हिकिड़ो फॉर एन एग्ज़ाम्पल मिसाल तौरु हिकिड़ो मिसाल ॾेई सम्झायो आहे। हर हिकु अखर जो अलॻि अलॻि कोड हूंदो आहे। सो ख़ासि करे सिंधी अखरनि में अंग्रेज़ी जेके वॾी अल्फ़ाबेट्स आहिनि ऐं जेके वॾा वॾा अखर आहिनि उन्हनि जा कोड कोन हूंदा आहिनि। उन्हनि जी डायरेक्ट ABCD उन्हनि जे लाइ लिखी वेंदी आहे ऐं हेठि जेके एक्स्ट्रा कैरेक्टर्स आहिनि उन्हनि खे तव्हां करे सघो था। हिते जेकॾहिं तव्हां को नओं ठाहिणु चाहियो, मिसाल तौरु कंहिंखे मूड नथा करणु चाहियो, हिते न्यू ते क्लिक करे न्यू फ़ॉन्ट ठाहियो ऐं पोइ हितां खां सभई कोड उहे कॉपी कंदा वञिजो। हुते तव्हां ऐड करे न्यू, ओके, जेको मथे C जो ऑप्शन आहे उन ते क्लिक करे एड कैरेक्टर ते क्लिक कंदा वञिजो ऐं हुते ठाहे सघो था। ठीकु आहे, हिते हिनखे को बि रैंडम नालो ॾेई सघो था। बहरहाल हीउ न्यू असां कोन था ठाहियूं, बसि एसि ताईं मुंहिंजे ख़्याल में इंट्रोडक्शन काफ़ी आहे। ॿिया हिन में खोड़ सारा ऑप्शन आहिनि। तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाईंदो हलां त तव्हां किथे बि क्लिक करियो धमाको कोन थींदो। सही आहे, न तव्हांजो मतिलबु कंप्यूटर ख़राबु थींदो, न ई तव्हांजो सॉफ्टवेयर ख़राबु थींदो, कुझु बि ख़राबु कोन थींदो, सही थींदो। मतिलबु त तव्हां कुझु न कुझु सिखंदो। तव्हां हिन ते क्लिक करण सां छा थियो, ऐं जेकॾहिं तव्हांखे का शइ ग़लति थी वञे त तव्हां वटि Ctrl+Z जो बटण पियल आहे जेको तव्हांजी हर ग़लतीअ खे दुरुस्त करे छॾींदो। फ़ॉन्ट जी प्रॉपर्टीज चेंज करण जे लाइ फ़ॉन्ट प्रॉपर्टीज़ ते क्लिक कयो ऐं हिते अची करे तव्हां हुनजी प्रॉपर्टी ॾिसी बि सघो था, हुनखे चेंज बि करे सघो था। ऐं हीउ जेको लिखियलु आहे सिंपल टेस्ट, हिन में मूं लिखियो आहे सारी राति सुभान ऐं हिते जेको सो मुंहिंजो कॉपीराइट वग़ैरह 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 सभु कुझु हिन में दर्ज थियलु आहे। ऐं हिते आउं सिंध सलामत वारनि जो नालो लिखां, पर सिंध सलामत जी टीम सां तावन कोन कयो, अफ़सोसां चवणो थो पए। ऐं हाणे ओके 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 ठीकु आहे। सो हे वधीक जेकी सेटिंग आहे हुन जी का बि छेड़छाड़ न करियो जीअं आहे, छो त तव्हां जेकॾहिं मुंहिंजे फ़ोन ते एक्सपेरिमेंट कयो था त जेकॾहिं तव्हां पंहिंजो ठाहियो था तव्हां हुनखे पंहिंजे हिसाब सां ठाहियो, जिथे सही लॻे थो तव्हांखे उते ठाहियो। वेब व्यू कहिड़ी हूंदी ऐं हुनखां अलावा फैमिली कीअं नज़र अचे, फ़ोन फैमिली जेका तव्हां कंहिं वेबसाइट ते या किथे शो कराइणु चाहियो था त हुनजो CCS वग़ैरह वग़ैरह सभु कुझु उहो ठाहे सघो था।
ऐं फ़ॉन्ट जेको मूं लिखियो सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो किथे शो थींदो, इहो हिते शो थींदो आहे। जेकॾहिं तव्हां फ़ॉन्ट्स में वेंदो ऐं हेठि वञी करे तव्हां ॾिसंदो, उन टाइम ते तव्हां ॾिसंदो हा वाक़ई यार इहो उहो ई आहे जेको शो थिए पियो। सो इहो अची वियो महबूब ओपी जे नाले सां, हिते इहो शो थिए पियो सारी राति सुभाणे जागी जिन यादि कयो। ठीकु आहे, हिन ते क्लिक करे मां हुनखे वधीक व्यू करे सघां थो। बहरहाल तव्हांजो टाइम बचाइण जे लाइ अॼु जी वीडियो खे हिते ई पूरो करियूं था। उमेदु आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ जे निशान ते क्लिक कयो। अञा ताईं कोन कयो, करे वठो यार। सब्सक्राइब 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 सब्सक्राइब, लाइक शेयर दोस्तनि सां, ऐं कमेंट में पंहिंजो राय ज़रूरु लिखो। हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी। मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।